जॾहिं मोहम्मद रमज़ान सोलंकी ॻोठ में पहुता आहियूं हुसैनाबाद में गिद्दू नाके जे लॻ ऐं लतीफ़ाबाद जे पोएं साइड ते दरिया सां लॻोलॻ, तॾहिं मूं तव्हांखे मीडिया जे ज़रिए ॾेखारियो आहे, तव्हांजे चैनल जे ज़रिए सॼे सिंध खे ॾेखारणु पिया चाहियूं त हिकिड़ो अहिड़ो ॻोठ ऐं लोढ़ो जंहिंजे अंदरि 12 घर आहिनि। उन्हनि 12 घरनि में 12 ख़ानदान रहनि था, जिन जो तइदादु 64 आहे ॻोठ मोहम्मद रमज़ान सोलंकी में। उनखे नंबर अलाकेट थियो आहे हिकिड़ो, यानी 83 नंबर लॻायो अथव। कराची में फ्लैटनि खे सिंध हुकूमत जी इत्तेहादी पार्टी जे मुतालबे ते उन्हनि समूरनि फ्लैटनि जे हर हिकु फ्लैट जो अलॻि नंबर लॻो। प्लाज़ा सॼे खे हिकिड़ो नंबर लॻणो हो, सो चेंज थी वियो। ऐं हैदराबाद में दरिया जे किनारे ते सवें सालनि खां रहंदड़ सिंधी वसंदी जे हिन इलाइक़े में 12 ख़ानदाननि वारे घर खे 83 नंबर हिकिड़ो अलाकेट थियो आहे ऐं हिन में 64 भाती आहिनि। सुभाणे जॾहिं घर शुमारी खां पोइ मर्दमशुमारी शुरू थींदी तॾहिं जेके इन्यूमरेटर्स ईंदा से चवंदा त हिकिड़े घर में हिकिड़े ख़ानदान में 64 भाती कीअं थी सघनि था, इहे जाली अंग आहिनि, तंहिंजे करे उहे रद्द थी वेंदा, छाकाणि त को बि माण्हू कोन भरोसो कंदो त हिकिड़े ख़ानदान में 64 भाती थी सघनि था। उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी कान त दरहक़ीक़त 12 ख़ानदान हुआ जंहिंखे इन्यूमरेटर साज़िश करे हिकिड़ो ख़ानदान ॾेखारियो आहे। ऐं तव्हांजे ज़रिए महिराण टीवी जे ज़रिए मुतालबो कयां थो सिंध जे माण्हुनि खां त इन साज़िश जो नोटिस वरितो वञे। सिंध हुकूमत खां जवाब थो तलब कयां त वज़ीर आला क़ाइम अली शाह ऐं संदसि एडमिनिस्ट्रेशन वज़ाहत करे, आसिफ बाजवा वज़ारत करे, हबीब खटक वज़ाहत करे, नूर मोहम्मद लगारी वज़ाहत करे ऐं चीफ सेक्रेटरी सिंध सुभान मेमण वज़ाहत करे। अॻे त ॻाल्हियूं कंदा हवा में सभु त ईअं कोन थींदो, नाइंसाफ़ी कोन थींदी। हाणे असीं अंगनि अखरनि सां पाकिस्तान जे मीडिया सिंधी उर्दू इंग्लिश मीडिया जे साम्हूं उन्हनि खे अची नंबर ॾेखारियो अथऊं 83 लॻल आहे। हाणे अचे असांजे साम्हूं अची वज़ाहत करे क़ाइम अली शाह साहब त सिंधियुनि जे अंगनि खे घटि करण लाइ सिंध हुकूमत इहा साज़िश में हिसेदार छो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हां कराची में, डिफेंस व्यू में, गुलबर्ग में, क्लिफ्टन में, लाहौर में, मॉडल टाउन में, पेशावर में सॼनि प्लाज़ास खे हिकिड़ो नंबर ॾियो पिया त अची वज़ाहत कयो। पर जे उते हर फ्लैट जो नंबर अलॻि आहे, हर घर जो नंबर अलॻि आहे, मथी मंज़िल ते रहंदड़ माण्हू जो नंबर अलॻि आहे। पर हैदराबाद जे हिननि वसंदियुनि में, ॻोठाणनि वसंदियुनि में, असलोकनि बाशिंदनि जे वसंदियुनि में जेकॾहिं 12 भातियुनि जे घर खे हिकिड़ो नंबर पिया ॾियो त माना तव्हीं सम्झो था सिंध जा माण्हू, तव्हीं सम्झो पिया छा पियो थिए। माना जेको 12 ख़ानदान हुआ उनखे हिकिड़ो नंबर, माना असुल अंग खे 12 सां वंड कयो। यानी जेकॾहिं तव्हीं 8 करोड़ हुजो त 8 करोड़नि खे 12 सां वंड कयो त ही तव्हांजो तइदादु 60 लख ॾेखारणु चाहिनि पिया। माना तव्हांजे असुल खे असुल बरक़रार रखण जे बजाए उन्हनि खे 12 सां वंड पिया कनि। पीपुल्स पार्टी जी हुकूमत तव्हांजे तइदाद खे 12 सां वंड करे तव्हांखे 12 हिसो पई ॾेखारे त जीअं मर्कज़ में पंहिंजी इस्टेब्लिशमेंट खे ख़ुशि करे, जीअं NFC में सिंध जो हिसो घटि अचे, जीअं वसीलनि में हिसो घटि अचे। मुतालबो थो कयां त इन्यूमरेटर जंहिं हिन घर ते ग़लति नंबर लॻायो आहे 83, उन ते एंटी करप्शन जो केस दाख़िल कयो वञे, उनखे सस्पेंड कयो वञे ऐं जेको सुपरवाइज़र आहे उनखे सस्पेंड कयो वञे। ऐं हैदराबाद जो जेको सेंसस जे हवाले सां ज़िम्मेदार अथॉरिटीज़ आहिनि, रेवेन्यू जूं ऐं DCO ऑफिस जूं, उहे सस्पेंड कनि ऐं उनखां पोइ कार्रवाई करे अची सिंध हुकूमत माफ़ी वठे मीडिया जे ज़रिए त जेका साज़िश असां अॼु हिते कई आहे, एक्सपोज़ कई आहे ऐं उनखे सिंध जे माण्हुनि जे साम्हूं निर्वार कयो आहे। इहा अवामी तरीक़े जेका ज़िम्मेदारी खई आहे इन जी वज़ाहत अची सिंध हुकूमत करे। ऐं सिंध जे समूरनि माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त चौकस रहनि। हैदराबाद शहर में, सिंध जे गादी वारे शहर में जेकॾहिं इहो हशर थिए पियो त गड़ी खैरे ऐं कुबे सईद ख़ान ऐं जाती ऐं केटी बंदर ऐं नंगर पार्कर में छा कंदा। तंहिंजे करे सुजाग थियो, पंहिंजा घर ॻणायो, हिकिड़े ख़ानदान ते हिकिड़ो नंबर लॻणु खपे।